इहो जेको मूंखे जेको फ्रीडम अंदर इनसाइड मी, ॿाहिरि त कोन्हे फ्रीडम, देयर इज नो इनसाइड मुंहिंजे जेको आहे त उहो हिकु आहे, हिक खां सवाइ उहो ॿी का उन जी सूरत कोन्हे। ख़ालिक आहे, मालिक आहे, लखे करोड़े सालनि खां इंसान उनखे ॻोल्हे थो पियो। उन एक खे अनेक नाला ॾेई छॾिया, मुख़्तलिफ़ नाला उनखे ॾेई छॾिया अथऊं, मुख़्तलिफ़ सुञाणपूं उनखे ॾेई छॾी अथऊं। वेंदे त कुझु माण्हुनि हुनखे ॻाल्हाइण बि शुरू कराए छॾियो, उनखे माण्हू करे छॾियऊं। त बाक़ाइदे हुन जूं सिफ़तूं अहिड़ियूं बयानु था कनि की असांखे ॿुधाइनि ॼण माण्हू आहे। कंहिं महिल मूंखे भउ थींदो आहे त कहीं इहो को वॾेरो, को पीर साईं या को जाबेर, को धाड़ेल, को इन क़िस्म जो त न आहे जेको एॾियूं कंडीशन्स थो रखे हर ॻाल्हि में। इहे सभु माण्हुनि जूं पंहिंजूं ठहियल आहिनि, हुनखे को सुञाणे, को इन ताईं मां हुनखे ॾिठो आहे, मूं हुनखे ॿुधो आहे, मां हुन सां मिलियो आहियां। इट इज़ नॉट एट ऑल पॉसिबल। तव्हां पेंटिंग्स ॾिसंदा हूंदव, सादकिन खां हिकिड़ी पेंटिंग थो ठाहे पियो। पेंटिंग जॾहिं ठही थी वञे त रिलेशनशिप बिटवीन पेंटिंग ऐं सादकिन कहिड़ी आहे? पेंटिंग हुनजी मखलूक तख़लीक आहे, ठाही आहे हुन, ऐं सादकिन ख़ालिक आहे, जीअं हुनखे ठाहियो आहे। हाणे तस्वीर खे एतिरी कुवत आहे जो ॿुधाए त सादकिन 6 फुटनि जो आहे, हिन ॻाल्हि ते ख़ुशि थो थिए, हिन ॻाल्हि ते राज़ी थो थिए, हिन ॻाल्हि ते कावड़ थी अचेसि, हिन ॻाल्हि ते होॾे थो हलियो वञे। इट इज़ नॉट पॉसिबल। हीअ मेज़ मुंहिंजे साम्हूं रखी आहे हिते, कंहिं वाढे ठाही, वाढे हिनखे ठाहियो, वाढो हिन जो ख़ालिक आहे। हिन मेज़ खे ताक़त कोन्हे जो पंहिंजे वाढे जे बारे में मूंखे ॿुधाए त वाढो हीअं हुयो, वाढो हीअं हुयो, हीअं बीड़ी पीअंदो हो, हीअं फलाणो कंदो, हीअं रंधो हणंदो हो। के नॉट। मखलूक खे उहा हुन ताक़त ॾिनी कोन्हे। घणा माण्हू अर्गू कंदा, न सही कंप्यूटर ठहिया, असां कंप्यूटर खे फीड करे था सघूं, कंप्यूटर ॿुधाईंदो। घणनि कोशिशि बि करे ॿुधी, नथो ॿुधाए कंप्यूटर। वरी जेकॾहिं तव्हां इन ग़लतफ़हमी में आहियो, कंप्यूटर तव्हांखे ॿुधाईंदो बि त इहो ब्रेन या सॼी कुवत तव्हांखे उन ॾिनी आहे जंहिं तव्हांखे ख़लकियो आहे, त तव्हां इन कंप्यूटर खे ख़लकियो। इट पासिस ऑन टू यू, पर तव्हां हुन सां मैच नथा करे सघो। छो जो इंसान नाले जी जेका हुन शइ पैदा कई आहे, हुनखे जेकॾहिं एॾी छूट मिलियल हुजे हा त हुनखे डिसाइफर बि करे हा, हुनखे डी कोड करे हा। त जीअं अॼुकल्ह नौजवान वठंदो, साईं मां फलाणो डी कोड करे छॾियो, अड़े आई डी कोड इट गॉड। त साईं तव्हांजे इन्हनि ते जेके बि मीडिया जूं जेके चैनल्स आहिनि ऐं जेके सोशल मीडिया जेका आहे उन ते साईं डिस्कशन्स पिया हलनि आहे मुख़्तलिफ़, त मां गॉड खे डिफाइन कयो त गॉड अहिड़ो निकितो, मां गॉड खे डिफाइन कयो त हिन डी कोड कयो मांसि त हे निकितो। कंहिंखे कुवत ई कोन्हे। वट इज़ नॉट पॉसिबल इज़ नॉट पॉसिबल। इहे चवण लाइ ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, वणंदियूं आहिनि दिलि खे, पर जॾहिं असां ज़हन अकुल इस्तेमालु कयूं था त उहे क़बूल करणु ॾाढो ॾुखियो आहे, उनखे हज़म करणु। मञूं था, चवण लाइ ॿुधण लाइ ॾाढी दिलि खे वणे थी। त पथर तारी तूं